प्रोग्राम रात तन्हाई ऐं आवाजूं यादूं। हा साईं, मुंहिंजा आजोकिन आवाज़ ख़ूबसूरत बंद में असांखे यादि कयो। शहर इस्लाम कोट खां राम सिंह सोढा ऐं शहर न्यू छोर खां महावीर सिंह हिकु ख़ूबसूरत शाइरी असांखे चूंड करे मोकिली। तूं ॾियारी कंहिंखे पुकारण थी अची, तूं ॾियारी कंहिंखे पुकारण थी अची, तूं छत ते ॾिया ॿारण थी अची, सभु दिलि जा ग़म तारण थी अची, तूं ॾियारी कंहिंखे पुकारण थी अची। ही फटाकनि जो शऊर फ़ज़ान में, ही फटाकनि जो शऊर फ़ज़ान में, तूं ॾियारी कंहिंखे पुकारण थी अची। घंट केॾा थे वॻा मंदर में, हथ थालीअ में हुआ तूं पुॼारण थी अची। हाई ॾियारी कंहिंखे पुकारण थी अची। गुलाबी तूं चोलो पाए निकिती घरां, भंवर पोयां लॻल ख़ुशबू हारण थी अची। ही ॾियारी कंहिंखे पुकारण थी अची। तुंहिंजे कजली अखियुनि जो आहे कसम, दिलि मुंहिंजी खे तूं संवारण थी अची। ही अखियूं इंतज़ारी में मुंहिंजूं ॿरनि, कॾहिं जाम प्यारण थी अची। हा ॾियारी तूं कंहिंखे पुकारण थी अची। हा ॾियारी तूं कंहिंखे पुकारण थी अची।